सिंध हुकूमत तरफ़ां आबादगारनि खे 2 फ़रवरी खां यूरिया भाण जी सब्सिडी रक़म ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सूबाई वज़ीर मोहम्मद बख़्श मर जो चमड़ा हित ज़राअत खाते ॿिए मरहले लाइ 12 अरब खां वधीक रक़म सिंध बैंक खे जारी कई आहे। सूबाई वज़ीर चयो त ज़राअत खाते 2,12,171 तस्दीक़ थियल हारियुनि जी लिस्ट सिंध बैंक खे मोकिले छॾी। मोहम्मद बख़्श मर चयो त ज़राअत खाते तस्दीक़ थियल आबादगारनि खे सब्सिडी रक़म जारी करण जी हिदायत कई आहे। सिंध हुकूमत तरफ़ां आबादगारनि खे 2 फ़रवरी खां यूरिया भाण जी सब्सिडी रक़म ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। सूबाई वज़ीर मोहम्मद बख़्श मर जो चमड़ा हित ज़राअत खाते ॿिए मरहले लाइ 12 अरब खां वधीक रक़म सिंध बैंक खे जारी कई आहे। सूबाई वज़ीर चयो त ज़राअत खाते 2,12,171 तस्दीक़ थियल हारियुनि जी लिस्ट सिंध बैंक खे मोकिले छॾी। मोहम्मद बख़्श मर चयो त ज़राअत खाते तस्दीक़ थियल आबादगारनि खे सब्सिडी रक़म जारी करण जी हिदायत कई आहे। सिंध हुकूमत तरफ़ां आबादगारनि खे 2 फ़रवरी खां यूरिया भाण जी सब्सिडी रक़म ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। सूबाई वज़ीर मोहम्मद बख़्श मर जो चमड़ा हित ज़राअत खाते ॿिए मरहले लाइ 12 अरब खां वधीक रक़म सिंध बैंक खे जारी कई आहे। सूबाई वज़ीर चयो त ज़राअत खाते 2,12,171 तस्दीक़ थियल हारियुनि जी लिस्ट सिंध बैंक खे मोकिले छॾी। मोहम्मद बख़्श मर चयो त ज़राअत खाते तस्दीक़ थियल आबादगारनि खे सब्सिडी रक़म जारी करण जी हिदायत कई आहे। सिंध हुकूमत तरफ़ां आबादगारनि खे 2 फ़रवरी खां यूरिया भाण जी सब्सिडी रक़म ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। सूबाई वज़ीर मोहम्मद बख़्श मर जो चमड़ा हित ज़राअत खाते ॿिए मरहले लाइ 12 अरब खां वधीक रक़म सिंध बैंक खे जारी कई आहे। सूबाई वज़ीर चयो त ज़राअत खाते 2,12,171 तस्दीक़ थियल हारियुनि जी लिस्ट सिंध बैंक खे मोकिले छॾी।